भिरिया सिटी आसपास तेज़ बरसात तबाही मचाए छॾी। बरसात सबब शहर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सरकारी अस्पताल, परियल शाह कब्रिस्तान, एहतशाम शाह कॉलोनी, कल्होड़ा कॉलोनी, मेमण महला, मल्हा पाड़ो ऐं ॿिनि वार्डनि तोड़े घिटियुनि में ऐं महलनि में बरसाती पाणी सां भरिजी विया, जॾहिं त DC नौशरो फिरोज़ पारां रेन एमरजेंसी हुजण बावजूद के बि इंतज़ाम न कया विया। इलाज लाइ ईंदड़ सवे मरीज़ परेशान आहिनि, पर टाउन इंतज़ामिया पाणी कढण लाइ का बि उपाउ नाहिनि वरिता, जॾहिं त गुज़िरियल राति खां भिरिया सिटी जी बिजली बंद आहे, जंहिं सबब रहवासी बिटे अज़ाब में मुब्तला थी विया आहिनि। रहवासियुनि DC नौशरो फिरोज़ तोड़े ॿियनि वस वारनि खां टाउन इंतज़ामिया ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कंदे बरसाती पाणी निकाल कराइण जो मुतालबो कयो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।